दुबई में चमड़ीअ जी ख़तरनाक बीमारीअ में मुब्तला दादूवासी नौजवान जी मदद लाइ सिंधी एसोसिएशन ऑफ यूएई मैदान में अची वई आहे। ज़िले दादू जी फुलजी स्टेशन जो 26 वरियनि जो नौजवान 2 सालनि खां दुबई में बाग में माली हो, जेको गुज़िरियल 1.5 महीने खां ओचितो चमड़ीअ जी ख़तरनाक बीमारीअ में मुब्तला थियण सबबि संदसि समूरो जिस्म दाणनि सां भरिजी वियो आहे। बीमारी में मुब्तला नौजवान जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थियण बाद सिंधी एसोसिएशन ऑफ यूएई जी टीम पारां नौजवान जे वारसनि सां राब्तो करे इलाज लाइ कोशिशूं वठंदे चमड़ीअ जे मशहूर डॉक्टर खां संदसि इलाज कराइण सां गॾोगॾु नौजवान खे दवाऊं ऐं राशन पिणु फराहम कयो वियो। नौजवान सोबत पावर जो चवण हो त ख़ुदा कंहिंखे बि परदेस में एॾो बेवस न करे। ॿारनि खे सिंधियुनि खे गुज़ारिश आहे त हीअ थोरो मुंहिंजी मदद कई वञे। जावेद भाई ऐं सजन भाई कुझु मदद कया आहिनि। वाजिद ऐं माजिद बि मदद करे चुका आहिनि। राशन बि मोकिलियो आहिनि 2 लख ख़र्च ॿारनि जा ऐं थोरी मुंहिंजी हेल्प कई वञे। तव्हांजे साम्हूं तेरो आहे 1.5 महीनो थी वियो आहे। मां बेरत कर घर अचां, कमकार बि कोन्हे को। उन सिलसिले में सिंधी एसोसिएशन ऑफ यूएई जे अॻवाननि इंजीनियर माजिद हैदरी, इंजीनियर मुस्लिम बुर्दी, डॉक्टर वाजिद हैदरी ऐं ॿियनि जो चवण हो त असांखे जीअं ई नौजवान जी बीमारी बाबति ॼाण मिली त असां मुतासिर नौजवान जे इलाज, दवाउनि ऐं खाधे पीते लाइ तकड़ा उपाउ वरिता आहिनि ऐं अञा बि कोशिशूं जारी आहिनि। हुननि चयो त नौजवान जी सिंध वापसी लाइ पाकिस्तान जी एम्बेसी सां राब्तो पिणु कयो वियो आहे। ही सोबत पावर वारो जो केस असांखे तक़रीबन 4 खां 5 ॾियार अॻु में जीअं ख़बर पई त हुन ते असां दोस्तनि खे एक्टिवेट कयोसीं ऐं अलहमदुलिल्लाह हिन महिल ताईं हुनखे कहिड़ी बीमारी जेका पहिरियां न पई आइडेंटिफाई थिए, हुनखे को एडमिट करण लाइ तयारु कोन हो। हाणे उहा आइडेंटिफाई बि थी आहे त हुनखे स्किन जी बीमारी आहे, पर अलाह जो शुक्र आहे उहा स्प्रेड वारी न आहे, उहा स्प्रेड नथी थिए। हुनखे दवाऊं अरेंज करे ॾिनियूं आहिनि ऐं हाणे असां एम्बेसी सां इन टच आहियूं त जीअं हिनखे सिंध मोकिले सघिजे। असां हिन चैनल वसीले अपील कंदासूं त जॾहिं हू सिंध अचे, सिंध गवर्नमेंट खे हिनखे भरपूर इलाज में सपोर्ट करणु खपे त जीअं हू मुकमल तौर ते शफ़ायाब थी वञे। मां हिन चैनल जे थ्रू सिंध गवर्नमेंट खे पुरज़ोर अपील कंदुमि त जेके सोबत जो मसइलो आहे हिनखे सीरियस ॾिठो वञे ऐं हिन जो प्रॉपर इलाज फ्री में करायो वञे। इन खां अलावा हिन जो सिंध में रोज़गार जो बंदोबस्तु कयो वञे, छो जो हे हिकु फैमिली वारो माण्हू आहे। हिते पंहिंजे रोज़गार करे पंहिंजे बचड़नि खे, पंहिंजी फैमिली खे हलाईंदो हुयो, पंहिंजो घर हलाईंदो हुयो पूरो। सो हाणे हिन जो रोज़गार बि इफेक्ट थी वियो आहे। हिन खे जल्द से जल्द असां सिंध कोशिशि में आहियूं त सिंध मोकिले, हिन जो जाते प्रॉपर इलाज सिंध गवर्नमेंट कराए ऐं हिन जो रोज़गार जो बंदोबस्त भी करे। सिंधी एसोसिएशन ऑफ यूएई जे अॻवाननि सिंध जे वॾे वज़ीर खां मुतालबो कयो आहे त नौजवान जे सिंध पहुचण ते खेसि मुकमिल मुफ़्त इलाज करायो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk